खरीदारी जॾहिं थींदी आहे जॾहिं असीं पंजाब वेंदा आहियूं लाहौर में इस्लामाबाद में उते पोइ पठान वीचारा ईंदा आहिनि तलवारूं खणी पंहिंजो कमु करे हलिया वेंदा आहिनि बलोच बि लेली ॾींदा हलिया वेंदा आहिनि पोइ मुक़ाबिलो थींदो आहे सिंध ऐं पंजाब ॻाइण जो उते ख़बर पवंदी आहे त मंज़ूरी खान केॾो वॾो माण्हू तव्हां पूरी तारीख़ असां ॿुधो आहे सभिनी गवयनि खे ॿुधो आहे मंज़ूर अली खान जहिड़ो लॻाव जहिड़ो आवाज़ जहिड़ो शख़्सियत ऐं हुनजो ॿुधण बि इबादत ॻाल्हाइण बि इबादत ऐं हुनजी आवाज़ कलाम में बसर ऐं लतीफ़ जेको जहिड़ो ऐं मेला मलाखड़ा जेके शुरू थिया इहे बि उस्ताद वॾे मंज़ूर अली खान खेॾनि में शुरू कया पोइ हुते ऑडिटोरियम ठहियल आहिनि ऐं ज़मानो जी एग्जीबिशन उस्ताद मोहम्मद यूसुफ जहिड़ो माण्हू जंहिं शायदि कंहिं ते मुंहिंजो नालो बि न खयो ऐं वॾो इंटरनेशनल आर्टिस्ट हो वैद अली खान हो उस्ताद गुलज़ार अली खान उस्ताद मंज़ूर अली खान जे शागिर्द खाने जी इबादत थियो ॿिया त खाने जा भाइटिया मिट माइट खोड़ आहिनि असांजा मौजूदा आहिनि असांजा साईं आहिनि पर हुन जेको राग जेको ॾसियो सभिनी खे ॾसे रिश्तो हुजे गुलज़ार अली खान हुजे मोहम्मद यूसुफ हुजे केर हुजे ऐं वरी इन सिलसिले खे वधायो उस्ताद गुलज़ार अली खान गुलज़ार अली खान सांगड़ वारो तमामु सुठो आर्टिस्ट हो इहो बि मुंहिंजे उस्ताद जो शागिर्द गुलज़ार अली खान
बराबर जी ताल खासा बदली गाने मुश्किल है
ठीक है हुसैन कुहर मंशूर मियां ससुर सरदा सावल अफगानिस्तान
जी सिंधी उस्ताद मंजूर लाल राजन तने लगिया लाल सोनर तने लगिया
in the
वो सजन जान
सही हसन तरस अञा मुंहिंजी वक़्त रही रिसाले में चपियो 4 अप्रैल जो याद सां वो कंपोज कयो पोइ
हाँ बाबा बंधुनी गांधी सिर्फ टप्पो जो पेड़ लगे दो तालु सिंगल दो बैगन खान गए दो खासा फतेह खान गए दो इसका गुरदान कर गए बाबा जमाल खान पूरे एशिया में टप्पे जो बादशाह हो काफी जाने लगे Oh